पहलगाम फाल्स फ्लैग पाक फौज जूं तैयारियूं जंगी मश्कूं जारी। जंगी मश्कुनि में जदीद हथियारनि समेत टैंक तोप ऐं इन्फेंट्री हिस्सो वरितो। मश्कूं सियालकोट नारोवाल ज़फरवाल ऐं शकरगढ़ समेत ॿियनि इलाइक़नि में जारी आहिनि। पाक फौज जा जवान वतन जे दिफ़ा लाइ पुरज़्म ऐं हर कुर्बानी ॾियण लाइ तैयार आहिनि। हिकु भेरो ॿीहर नाज़रीन या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा हलूं। पहलगाम फाल्स फ्लैग पाक फौज जूं तैयारियूं जारी आहिनि। जंगी मश्कूं जारी आहिनि। जंगी मश्कनि में जदीद हथियारनि समेत टैंक तोप ऐं इन्फेंट्री हिस्सो वरितो। मश्कूं सियालकोट नारोवाल ज़फरवाल ऐं शकरगढ़ समेत ॿियनि इलाइक़नि में जारी आहिनि। पहलगाम फाल्स फ्लैग पाक फौज जूं तैयारियूं जंगी मश्कूं जारी आहिनि। जंगी मश्कुनि में जदीद हथियारनि समेत टैंक तोप ऐं इन्फेंट्री हिस्सो वरितो। मश्कूं सियालकोट नारोवाल ज़फरवाल ऐं शकरगढ़ समेत ॿियनि इलाइक़नि में जारी आहिनि।